घोटकी आस्ताना आलिया कादरिया सिद्दीकिया नक़ीबिया रहमवाली में गादी नशी पीर सूफ़ी आफ्ताब हुसैन शाह शाकिर पारां हिकु ॾींहं जी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिंमें रहीम यार ख़ान जे माहिरनि डॉक्टर जी टीम डॉक्टर अदनान कदीर, डॉक्टर नवीद, डॉक्टर मुइनुद्दीन, डॉक्टर इक़रा एजाज़ मुफ़्त तिबी कैंप में 400 खां वधीक मर्दनि, औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि जो चेकअप कयो। खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। इन मौक़े ते पीर सूफ़ी आफ्ताब हुसैन शाह शाकिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेनाज वेलफेयर फाउंडेशन जी सहकार सां घोटकी ऐं उनजे भरपासे जे ग़रीब माण्हुनि खे हिकु ॾींहं वारी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे, जंहिंमें रहीम यार ख़ान जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि जी टीम 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं आहिनि। हुन चयो त कैंप लॻाइण जो मक़सदु ॾुखायल इंसानियत जी ख़िदमत करणु आहे ऐं अहिड़ी क़िस्म जी मुफ़्त तिबी कैंप मुस्तक़िल बिल में बि मुनक़िद कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।